Bismillahirrahmanirrahim. Unit 8. I am doing present continuous tense and I do present simple tense. हाणे ही जेके ॿ टेंस आहिनि present continuous ऐं present simple tense, हाणे इन्हनि ॿिन्ही जे फ़र्क़ खे सम्झणु तमामु हिते ज़रूरी आहे। ही यूनिट इंतिहाई अहम आहे। उन जे करे जो हिते असां वटि जेको सिंध में जेके टीचर्स आहिनि, ख़ासि करे जेके जंहिं तरीक़े सां इंग्लिश ॿारनि खे सिंधी वारे तरीक़े सां पढ़ाईंदा न, उहा ॻाल्हि हिते सम्झण जी ज़रूरत आहे। इन्हनि ॿिन्ही टेंसन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? छो जो असां वटि जेको आहे सो तरीक़ेकारी आहे त कंटिन्यूअस टेंस जे लाइ थींदो आहे रहिया रहियूं अहिड़े क़िस्म जी, त पोइ वरी जेको आहे सो कंटिन्यूअस टेंस ठहंदो आहे, वरी थो था थी अचे त पोइ सिंपल टेंस ठहंदो आहे। हाणे इन्हनि में हिते जेको आहे सो ज़बरदस्त तरीक़े सां इनखे हिते सम्झायो वियो आहे। हाणे जीअं ॾिसो सेक्शन ए में आहे जैक इज़ वॉचिंग टेलीविजन। जैक खे गौर सां ॾिसो त टीवी वेठो थो ॾिसे, माना टीवी ते वेठो आहे, या टीवी ॾिसे थो, या टीवी ॾिसे थो पियो, या टीवी ॾिसी रहियो आहे। हाणे ही कमु ॻाल्हाइण दौरान जारी आहे, ठीकु आहे न। इनखे सम्झण जी ज़रूरत आहे त सिंधी में असां ॻाल्हाईंदा कीअं आहियूं, जेके बि मां ही मानाऊं कयूं इहे सभु इन जूं तव्हांखे ऐं असांखे सम्झ में ईंदड़ त सिंधी में एतिरा जुमिला असां ॻाल्हाईंदा आहियूं, को बि कमु थी रहियो हुजे त उन जे लाइ। हाणे ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे हिन में, ही इज़ नॉट प्लेइंग द गिटार, माना गिटार नथो वॼाए। मतलब ॾिसो ही गिटार भरिसां पियो अथसि पर वॼाए नथो, माना हिनमहिल न वॼाए रहियो आहे इनखे, ठीकु आहे। जेका माना असां पंहिंजी मक़सद में कंदासीं उहा हिते तर्जुमो कंदासीं उनजो। बट जैक हैज़ अ गिटार, पर जैक वटि गिटार मौजूदु आहे। ही ॾिसो हुयो, हाणे इहो बि सिंपल टेंस जो जुमिलो। ही ऑफ्टन प्लेज इट, ही अक्सर करे इनखे वॼाईंदो आहे, ठीकु आहे। एंड प्लेज वेरी वेल, ऐं ॾाढो ज़बरदस्त वॼाईंदो आहे। हाणे इहा माना जेका प्रेज़ेंट सिंपल टेंस, ही जेके ॿ जुमिला हुया प्लेज प्लेज ऐं हेज़, इहो बि प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। हाणे इन जे अंदरि इहे असां वटि जेको हिते तरीक़ेकार ॿुधायो आहे त बाबा थो था थी अचे त पोइ सिंपल टेंस आहे। हाणे जेको अक्सर करे बाजो गिटार आहे वॼाए थो, पर ॾाढो सुठो थो वॼाए, इहा माना कढी सघंदो आहे हिते, पर हिनमहिल नथो वॼाए, माना हिनमहिल न वॼाए रहियो आहे, ठीकु आहे। हाणे सिंधी में हिन लफ़्ज़नि ते गौर करण जी ज़रूरत न आहे, छो जो असां सिंधी में एॾी तकड़ में ॻाल्हाईंदा आहियूं जो असांखे माना इन्हनि लफ़्ज़नि ते गौर करण जी ज़री बि ज़रूरत न पवंदी आहे। पर हिकिड़ो कानून यादि करे छॾियो तव्हां त का बि जॾहिं ॿोली सिखबी आहे त उन्हनि ते लफ़्ज़नि ते गौर न कबो आहे, उन जे मक़सदनि ते गौर कबो आहे। जीअं ॾिसंदासीं अॻिते पढ़ंदासीं। हाणे जैक प्लेज द गिटार, हाणे ॾिसो प्लेज बोल्ड अखरनि में थियल आहे। जैक प्लेज द गिटार माना जैक गिटार वॼाईंदो आहे, हिनमहिल नथो वॼाए। बट ही इज़ नॉट प्लेइंग द गिटार नाउ, माना हिनमहिल नथो वॼाए। वॼाईंदो आहे पर हिनमहिल नथो वॼाए। हाणे इहा जेकॾहिं हीअं त वॼाए थो पर हिनमहिल नथो वॼाए, इहो थोरो अजीब थो लॻे थोरो। हा वॼाईंदो आहे पर हिनमहिल नथो वॼाए। इज़ ही प्लेइंग द गिटार, हाणे सवाल थो करे, भला ॾिसो हिनमहिल गिटार वॼाए थो, वॼाए थो पियो, वॼाए रहियो आहे। हिन चयो नो ही इज़ंट, न कोन थो वॼाए, नथो वॼाए पियो, न वॼाए रहियो आहे। ईअं माना न थींदी नो ही इज़ंट माना ही न आहे। लफ़्ज़नि जी माना में हली करे सॼी ॿोली खे जेको आहे सो न सफ़ा तबाह ऐं बर्बाद कयो वियो आहे। अंग्रेज़ी बि सिखण खां सभु विया, सिंधी खे बि जेको आहे सो पंहिंजे हिन टारगेट कयो वियो आहे हिनखे। हाणे इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो। हाणे भला ॿियो थो सवाल करे, डज़ ही प्ले द गिटार, छा उहो गिटार वॼाईंदो आहे? हुन चयो यस ही डज़, हा वॼाईंदो आहे। हिते डज़ जी माना इहा न आहे हा हू करे थो, माना गिटार वॼाईंदो आहे, हा बिल्कुलु वॼाईंदो आहे। इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। थो थी वारे चक्रनि मां इहो निकिरो, इहो पुराणे दौर जो सिस्टम हो। अॼु जेके बि इहे तव्हांखे सेखारीनि था इहे तव्हांखे गुमराह था कनि, सम्झो। हाणे सेक्शन बी ॾिसो, प्रेज़ेंट कंटिन्यूअस आई एम डूइंग इज़ इक्वल टू नाउ एट द टाइम ऑफ स्पीकिंग, माना हाणे इहो ॻाल्हाइण जे वक़्तु इहो कमु थी रहियो आहे। जीअं ॾिसो आई एम डूइंग जी माना पास्ट में उहो शुरू कयो आहे, हिनमहिल मां हिनमहिल उहो कमु कयां थो, जीअं तव्हांखे पढ़ायां थो। फ्यूचर अञा केॾी महिल ख़तमु थींदो, इहो अॻिते जेको आहे सो हलंदो इहो। हाणे जुमिला पढ़ंदासीं। प्लीज़ बी क्वाइट, आई एम वर्किंग, हाणे महिरबानी करे चुप कयो, मां कमु थो कयां। हाणे कमु थो कयां, थो जो लफ़्ज़ आयो तव्हां चवंदो हाणे सिंपल टेंस आहे। जेकर हिते लिखियईं नॉट आई वर्क, छो कमु थो कयां त थो तव्हांजी दिमाग़ में मास्तरनि विधो आहे न, त इहो माना सिंपल आहे, त ईअं न थींदो आई वर्क, हिन त हिनखे ख़तमु करे छॾियो थो वारे लफ़्ज़ खे। हाणे महिरबानी चुप कयो, मां कमु थो कयां, त इहो न थींदो त प्लीज़ बी क्वाइट आई वर्क। तव्हां लफ़्ज़नि खे ॾिसी अंग्रेज़ी जो खानो ख़राबु करे वेही वेंदव, इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे टॉम इज़ हैविंग अ शावर, टॉम हिनमहिल शावर में वेझे थो, ठीकु आहे। एट द मोमेंट जी माना हिनमहिल आहे, माना टॉम इज़ हैविंग अ शावर एट द मोमेंट, माना टॉम हिनमहिल शावर में वेझे थो। हिते हैव जी माना विझण आहे, ईअं न थींदो त टॉम हैज़, इहो माना थो जो लफ़्ज़ करे प्रेज़ेंट सिंपल टेंस न थींदो हैज़। बहरहाल हैज़ वरी जेको आहे असां हाणे परफेक्ट थींदी आहे, हिननि त जेको आहे तव्हां हैज़ खे ई न सम्झो आहे तव्हां। टेक एन अम्ब्रेला विथ यू, पाण सां छटी खयूं आहिनि। इट्स रेनिंग माना मींहुं वसे थो, यानी थो जी माना ॻाल्हि था कयूं। इट रेन्स न थींदो, मींहुं वसे थो माना हिनमहिल वसे थो पियो, जारी आहे, पाण सां छटी खयूं आहिनि।
You can turn off the television. I'm not watching it. तव्हां भली टीवी बंदि कयो, मां नथो ॾिसां। तकड़ि में असां ईअं ॻाल्हाईंदा आहियूं न, ईअं माना तरी थींदी त मां नथो ॾिसां, माना I don't watch, नथो ॾिसां थो। Why are you under the table? टेबल जे हेठां छो वेठो आहीं? What are you doing? छा थो करीं? हाणे what are you doing जी माना छा थो करीं, छा थो करीं, थो माना इहो सिंपल माना what do you do? हाणे what do you do जी माना इहा आहे त तव्हां छा कंदा आहियो, तव्हांजो धंधो कहिड़ो आहे, इहो पोइ हिते सिंपल टेंस में पढ़ी आया आहियूं असां। हाणे थींदो what are you doing माना छा थो करीं मतिलबु तूं। हाणे इन में सॼे जेको आहे सो मसइले खे सम्झण जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, इन्हनि क़िस्म जे उस्तादनि खे बि सम्झण जे लाइ, अगरि नथा सम्झनि त इन्हनि खे रिप्लाई ऐं जवाबु ॾियण जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो। असांजे वेझो वारी ॿोली आहे उर्दू। हाणे उन उर्दू खे तव्हां इन्हनि ट्रांसलेशन्स में जॾहिं आणींदो न, तर्जुमनि में, त सफ़ा चिटी ॻाल्हि थी पवंदी। त हाणे इन्हनि उस्तादनि खे चवंदो न बाबा जेकॾहिं हिन महिल तूं छा थो करीं, इहो कहिड़ो टेंस आहे, उहो चवंदो इहो सिंपल आहे, थो अथसि लफ़्ज़। पोइ चयोसि हाणे इहो उर्दू में मूंखे चई ॿुधा हिन महिल छा थो करीं, उहो चवंदो अभी क्या कर रहे हो। हाणे अंग्रेज़ी में सिंपल टेंस ऐं उर्दूअ में वरी जेको आहे सो कंटिन्यूअस टेंस में कर रहे हो, हिन महिल छा थो करीं, क्या कर रहे हो। हाणे जेकॾहिं उनखे क्या कर रहे हो त इहो कंटिन्यूअस टेंस आहे। वरी अंग्रेज़ी में ट्रांसलेशन थींदी हुनजी त व्हाट डू यू डू। सो इन्हनि करे इहे घणा ई अहिड़ी तरह सां तव्हां इहे पैटर्न्स इन्हनि जे अॻियां रखी सघो था उर्दू वारा। त तव्हां जॾहिं सिंधीअ मां उर्दू में ट्रांसलेशन कंदव त उहे जेके असांजे कंटिन्यूअस टेंस वारा जुमिला आहिनि, थो था थी वारा जेके सिंधी में अचनि था, त उहे तव्हांखे उर्दूअ में कंटिन्यूअस में करणा पवंदा। इंग्लिश में वरी तव्हांखे सिंपल में था करणा पवनि। छो? हाणे प्रेज़ेंट सिंपल टेंस आई डू, माना इहो आई डू जो ॿुधाए थो त माना इहो सिंपल टेंस आहे। इन जे इस्तेमाल में चए थो इन जनरल, माना इहे जेके कम हूंदा आहिनि इहे आम हूंदा आहिनि, ऑल द टाइम या हर वक़्तु थींदा आहिनि, और समटाइम्स माना कॾहिं कॾहिं थींदा आहिनि इहे कम, इहे ॻाल्हियूं। पास्ट आहे, इहे टाइम लाइन बयानु थियल आहे, हीअ आई डू माना मां कंदो आहियां, ऐं फ्यूचर आहे, इहो माना मुस्तक़बिल लाइ इशारो आहे हिन जो, माना प्रेज़ेंट, पास्ट ऐं फ्यूचर जे हवाले सां ॿिन्ही टिनी खे मिलायल आहे इहो। जेकॾहिं ॾिसो मां पढ़ाईंदो आहियां त हिन महिल त कोन थो पढ़ायां, पढ़ाईंदो आहियां माना जॾहिं पढ़ाईंदो आहियां त तॾहिं पढ़ाईंदो आहियां न, इहो प्रेज़ेंट आहे पर प्रेज़ेंट बि कोन्हे, छो जो हिन महिल त मां पढ़ायां ई कोन थो, प्रेज़ेंट जी ॻाल्हि ई न आहे। मां जॾहिं इहो टाइम ईंदो आहे तॾहिं पढ़ाईंदो आहियां, मिसाल हिकिड़ो, पर हिन महिल जेकॾहिं हिन महिल पढ़ायां थो त इहो जारी आहे, सम्झो था न। I work every day from 9 o'clock to 5:30. हाणे मां 9 बजे खां वठी 5:30 ताईं रोज़ कमु कंदो आहियां या रोज़ कमु कयां थो, इहो बि चई सघूं था। असांजी ॿोली आहे, इन्हनि खे लफ़्ज़नि में न आहे फासाइणो। जेका बि ट्रांसलेशन तव्हां कयो सिंधीअ में, उनखे जेकॾहिं उनजी माना मक़सदु चिटो थी थो अचे न, त उन लफ़्ज़नि ते गौर न करायो, न पाण कयो, छो जो असांजी ॿोली आहे न, असां उनखे सम्झूं था तरीक़े सां, त असांखे कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइणा आहिनि। हाणे टॉम हैज़ अ शावर एवरी मॉर्निंग, टॉम शावर में रोज़ानो विझे थो या रोज़ानो विझंदो आहे, त ॿई माना असां हिते करे सघूं था चिटियूं आहिनि। इट रेन्स अ लॉट इन विंटर, सियारे में तमामु घणो मींहुं वसंदो आहे या सियारे में तमामु घणो मींहुं वसे थो, इहा बि ॻाल्हाए सघूं था, असांजी ॿोली आहे। आई डोंट वॉच टीवी वेरी ऑफ्टन, अक्सर करे मां टीवी ॾिसंदो ई न आहियां, अक्सर करे मां टीवी ॾिसां ई कोन थो, ठीकु आहे न। असांजी पंहिंजी ॿोली आहे, जहिड़े बि तरीक़े सां ॻाल्हायूं। व्हाट डू यू यूजुअली डू एट वीकेंड्स, वीकेंड्स चइबो आहे छंछर ऐं आचर खे। तव्हां अक्सर करे छंछर आचर ते छा कंदा आहियो, या तव्हां अक्सर करे छंछर आचर ते छा था कयो, कहिड़ा कहिड़ा कम था कयो। सेक्शन डी, वी डू नॉट यूज़ दीज़ वर्ब्स इन प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस। हाणे ही जेके वर्ब्स आहिनि अहिड़ा ॿिया बि खोड़, ई कंटिन्यूअस टेंस में कंहिं माना ऐं मक़सद जे हवाले सां इस्तेमाल न थींदा, पर जॾहिं इन जूं कुझु मानाऊं मटिजंदियूं आहिनि त पोइ कॾहिं कॾहिं इन्हनि मां वर्ब्स इस्तेमाल थी सघंदा आहिनि, के बिल्कुल बि न थींदा आहिनि, ठीकु आहे। आई एम डूइंग जी माना हिते छा आहे, माना आई एम एइंग, माना इहो कंटिन्यूअस टेंस आहे। ही वर्ब आम तौर ते जेके कंटिन्यूअस में थींदा आहिनि, पर मानाऊं थोरी मटिबी, अॻिते हलंदासीं असां डिटेल में, पोइ उनखे इस्तेमाल बि करे सघिबो किन वर्ब्स खे, के त बिल्कुल बि न थींदा। जीअं ॾिसो, लाइक, वांट, नो, अंडरस्टैंड, रिमेंबर, प्रिफर, नीड, मीन, बिलीव, फॉरगेट, एटसेट्रा, माना अलाए केतिरा ॿिया बि आहिनि वर्ब्स, ठीकु आहे। इनखे कंटिन्यूअस में न कंदासीं। हाणे ॾिसो, यूज़ ओनली द प्रेज़ेंट सिंपल विद दीज़ वर्ब्स, हिननि वर्ब्स सां सिर्फ़ु प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमाल थींदो आहे। जीअं ॾिसो, आई वांट, आई एम वांटिंग न थींदो, डू यू लाइक, आर यू लाइकिंग न थींदो, एटसेट्रा, माना इहा सम्झण जी ज़रूरत आहे हिनखे। जीअं जुमिला पढ़ूं हिते, आई एम टायर्ड, आई वांट टू गो होम, मां थकियल आहियां, मां घर वञणु चाहियां थो, घर वञणु चाहियां थो पियो, घर वञणु चाहे रहियो आहियां। पर जेकॾहिं इहे लफ़्ज़ असां सिंधी में न ॻाल्हाईंदा आहियूं, पर चाहियां थो पियो त मां घर वञा, त उहो कंटिन्यूअस भली सिंधी में तव्हां ॻाल्हायो, पर इंग्लिश में ईअं चवणो पवंदो, आई वांट, आई एम वांटिंग न थींदो, हिते लिखियलु आहे। माना तव्हां लफ़्ज़नि वारे चकर मां तव्हांखे हाणे निकिरणो आहे
त हू जेको असां जेके लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं उनजी ट्रांसलेशन हीअं करणी आहे अंग्रेजी में, हीअं न अंग्रेज़नि खे ॾिसणो पवंदो तव्हांखे त हू असां वारे हिननि जुमलनि खे हिननि लफ़्ज़नि खे कीअं उहो बयानु था कनि, पोइ उहे लफ़्ज़ ऐं असां वारा बयानु कयल लफ़्ज़ ॿई पाण में मिलाए पोइ ॿोली खे तव्हां सेट कयो, बजाए हिननि खे जो लफ़्ज़नि खे पकिड़े बीह रहियो। मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ लफ़्ज़ ॻाल्हाया वेंदा आहिनि। डू यू नो दैट गर्ल, इन छोकिरी खे सुञाणी थो, जेकॾहिं चवां छोकिरी खे सुञाणी थो पियो, हाणे जेकॾहिं पियो चवां त पोइ ईअं थो रहे त आर यू नोइंग, ईअं न थींदो, इहो थींदो ई डू यू नो सां, प्रेज़ेंट सिंपल में इहो थींदो, इहो कंटीन्यूअस में थींदो ई न। यस, हुन चयो छा, हा सुञाणियासि थो, बट आई डोंट रिमेंबर हर नेम, हुनजो मूंखे नालो यादि नथो अचे, नालो यादि न अची रहियो आहे। ठीकु आहे न अची रहियो आहे, तव्हां कंटीन्यूअस में चवान थो रहियो वारो, तॾहिं बि इंग्लिश में प्रेज़ेंट सिंपल थींदो, कंटीन्यूअस न थींदो। इन्हनि जे मक़सदनि ते गौर कयो। आई डोंट अंडरस्टैंड, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे पई, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, सम्झे न, व्हाट डू यू मीन, तुंहिंजो मतिलबु छा आहे, चई छा थो। हाणे असां वटि इहे आमतौर ते लैंग्वेज असां ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं, पोइ इन लफ़्ज़नि जी माना खे इन लफ़्ज़नि में न आहे फसाइणो, इहो आहे त असां हीअं ॻाल्हाईंदा आहियूं, अंग्रेज़ी हीअं ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे हिन में कंटीन्यूअस टेंस इस्तेमालु न थींदो, मां सम्झा नथो पियो, तुंहिंजी ॻाल्हि सम्झ मूंखे नथी अचे पई, त आई डोंट अंडरस्टैंड थींदो, आई एम नॉट अंडरस्टैंडिंग करे बि न थींदो इंग्लिश में। इन करे बी केयरफुल विद द मीनिंग,